ख़ैर हुजे। अगे त जाॾे नज़र कबी ही त पियो चरो धातुरो नज़र ईंदो हो। हाणे त नज़र जे ई कोन थो पियो। बाहि लॻे सलाइ सभु पटे विया अलाए छा। माखऊं अॻे सभिनी खे कम में हो। अलाह करे को हाणे ॾेखारिजे ॿूटो त को कमु थिए। भाई खैरा क्या बात यही करें दी अति खेरा अति हिते तू छा थी करे पई बीठी ए देता खैरा जे सर ॾे ख़ैर हुजे। तहां छो दग झलियूं बीठा आहियो? तहां जो को कमु? न न ई पूछा कई मैं इहो आउं कुथी ॻोल्हींदी वतां पई। चाची खेरा इनक अरे ऐनक न आउं या औंक वाली केड़ी बीमारी है? बीमारी ना है बीमारी त सिधी सही तू आ। अरे हो हिकड़ो बूटो आ जेको दवाउन में कम ईंदो आ। अति या भला बूटी आ या सुंढी आ? ऐ कोन समझदऊ। ॿियनि लफ़्ज़नि में उनखे बुकन चइबो आ बुकन। उहा महटे डंडे कुंडे में कंहिं फट फुरड़ीअ ते ॿधिजे त माण्हूअ खे शफ़ा मिलंदी आ। फट फुरड़ी हिन मौसम में भला कंहिंखे निकती आ? कंहिंखे निकिरंदो। वेचारीअ माईअ जन्नत खे हेॾो पुठीअ ते गड़ निकितो आ। उन जे लाइ वतां थी पई ढूंढींदी। या ॻाल्हि है त पिछे असां इथां के पे करंदऊ भाड़ा करो औंक ॻोल्हण शुरू करो। भला या खबर त पए न त इहो औंक आहे केड़ो? खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। इहो गुलाम कादर हे छा बीठो आ? पिछे त अॻ च मैं पिया चा वेंदा आहियां। असां आहियूं मुआ जो तूं खणी वेंदी आहे सो बि यम करे घट त मां भी के कोन आहियां। हा खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। इन धूतीअ खे ईअं को मां तपायां न त इहा समत कान ॾींदी। ठाहियो हाणे अॼु लभे ई कोन थो चरियो धातुरो। वञा थी मोटी वरी सुभाणे अचे झंग मुंहुं कंदसि। जी सर। सिकंदर खान खे आज़ाद करे छॾ। सर बहादुर खान त चयो त मां अचां त पोइ आज़ाद कजो। बहादुर खान सां ॻाल्हाए चुको आहियां पाण कोन थो अचे। बाक़ी उन जा हमराह पहुचण वारा हूंदा। अजायो हुननि सां मिलियो त वरी को नुक़सान न थिए। खान खे तूं आज़ाद करे छॾ हितां ख़ैर ख़ूबी सां निकिरी वञे। ओके सर।
यार माई अञा न आई आहे ॾाढी देरि कई अथई इहा माई हवेली विच कम करेंदी है देर ना सी बाकी तेकू कम होवे न तू निकल हल 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 मां थो निकिरां तव्हां पाण निकिरो मां पाण थो इंतज़ारु कयांसि ॾाढा ठाहूका थी गई तू मला असां घणो अॻु भरा तुसां हलो है मल हाँ ही छा ही टई ॼणा मुझे घर में बिठायो खैर त आहे निकिरो आऊं चवां थी निकिरो हितां तो वञूं था वञूं पर पहिरियों ॻाल्हि त ॿुध न तुंहिंजो ई फ़ाइदो आहे सो बि यम करे हाँ छा था चओ मुंहिंजो फ़ाइदो हाँ माई तेदा ही फायदा है ॻाल्हि कयो तव्हां जहिड़े नाकारनि खां मूंखे कहिड़ो फ़ाइदो थींदो हाँ मूंखे ॻाल्हि कंदे अला शर्म थो अचे शर्म हा डलू तूं ॿुधायसि यही वेज शर्म वल केड़ा माई को तकलीफ है आप ही समझ में सी या छा तकलीफ़ हाँ? तकलीफ़ ई मूंखे साहब यम करे बस हाणे बस ॻाल्हि कर अरे इन खां पहिरियां जे माई होश मो निकिरे ॻाल्हि कयो माई खेरा क्या तेको गड़ निकता है सो ब पुठी ते असा में दे बेऊ ओ की चावण सो बि यम करे खैरा हाणे सम्झस चइबो त उन माई तव्हांखे बताल कयो आहे अरे पेर ड्रायो सभु बेवकूफ़ बणिया आहियूं पीहो तव्हांजी खल थी लाहियां हा हाणे इन्हनि जी भागी खैरा इहे कम करण शुरू कयनि आऊं त तव्हांखे कान बख़्शींदसि सब्र त कयो वञो केॾा पी जा मता भॻो खणी बार ख़ुदा जी पवेन टई ॼणा अची कुहाड़ियुनि समेत अची बीठा आहिनि वाहिद अचनि त सही हाणे डीएसपी साहब हूँ तव्हांखे पहिरियां ई चयो हो न त जेसीं ताईं मुंहिंजा माण्हू न पहुचनि ओसीं ताईं तव्हां ख़ान खे आज़ादु न कजो मूंखे न हुई ख़बर त मूसा खान अहिड़ी ॿाराणी कंदो निसार खान तव्हां ईअं कीअं सम्झो जंहिंखे मूसा खान कारो करार ॾेई चुको हुजे उनखे ईअं वञणु कीअं ॾींदो अलाह ख़ैर कयो आहे खान जो बचाव थी वियो पर हाणे बचाव कंहिंजो बि न थींदो न बहादुर खान न मां तव्हांखे ईअं करणु न ॾींदुसि अॻ में ही तर घणो भरियल आहे ऐं जे तव्हां बि इन में टपो ॾिनो त इहा बाहि केरु विसाए सघंदो निसार खान जेकॾहिं मूंखे रोकणु चाहियो था न त पोइ मूसा खान खे गिरफ़्तार कयो मूसा खान खे गिरफ़्तार करण सां कुझु बि न थींदो असां हुनखे जेल में हिकु ॾींहुं बि न विहारे सघंदासीं ऐं उहो ॿाहिरां ई ज़ामीन कराए वेंदो निसार खान हिकु ॾींहुं ई न सही पर हिकु कलाक तव्हां मूसा खान खे गिरफ़्तार कंदव न त उहो बि हुनजे बेइज़्ती थियण लाइ काफ़ी आहे ईअं करण सां माहौल अञा बि ख़राबु थींदो ऐं पोइ असां बि आराम सां घुमी न सघंदासीं हा बहादुर खान असां जेका उते चेक पोस्ट आई आहे उहा बि ख़तमु करणी पवंदी सोचे ॾिस निसार खान सोचे ॾिस सुभाणे वारो ॾींहुं अथई जेकॾहिं तो मूसा खान खे गिरफ़्तार न कयो न त मूंखे बि केरु बि नथो रोके सघे केरु बि न सर दुश्मनी खे वधीक पखेड़ण खां बहितर आहे त मूसा खान खे गिरफ़्तार कजे ॿिन्ही तरफ़नि खां मसइलो आहे अॼु राति मां सोचां थो सुभाणे मां दिलावर खान सां ॻाल्हायां थो त हू बहादुर खान खे रोके ॾिसे अॼु हाणे मुनासिब वक़्तु आहे कीअं बि करे जन्नत खे राज़ी करे वठ सुबुह अचे त कोशिश कयां थी जेकॾहिं ईअं राज़ी नथी थिए त पोइ खणी झोलीअ में पैसा उछलेसि थी सघे थो त पैसनि जो मुंहुं ॾिसी माईअ जो मथो ख़राबु थिए हाणे त मूं वटि एतिरा पैसा ई न रहिया जो माईअ जो मथो ख़राबु कयां वरी पोइ दिलावर खां घुर न एतिरा पैसा किथे ॾींदो अदी इन ई बहाने चयसि त असां कुझु ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि वञूं था पंहिंजे ॻोठ ऐं मूंखे पक आहे त दिलावर पंहिंजे सुकून जे लाइ कुझु बि कंदो असां न हलूं त पोइ ऐं पोइ चवंदासीं त कुझु ॾींहं इरादो मटायो आहे तेसि ताईं मां ॿी बाहि ॿारे वठंदुसि ऐं दिलावर जो ख़्यालु पैसनि तां हटी वेंदो ठीकु आहे मां कोशिशि कयां थी
खान मूंखे माफ़ कजांइ, मुंहिंजा माण्हू वक़्त ते पहुची न सघिया। का बि ॻाल्हि न आहे बहादुर खाना, का बि ॻाल्हि न आहे। मूसा खान वटि अञा उहा गोली न आहे जेका खान जो सीनो चीरे। खान, जेसी ताईं तुंहिंजी तबीयत सही थिए ओसी ताईं मुंहिंजा हमराह हिते मौजूदु हूंदा, छो त मूसा खान वारा कुझु बि करे सघनि था। सिर्फ हथ में हथियार हुजे, बाक़ी मूसा जे माण्हुनि खे पहुचण लाइक़ न आहियां। घबरा न खान, तोखे सभु कुझु मिली वेंदो। तूं सिर्फ़ु हितां ठीक थी मूं ताईं पहुच। रुस्तम खान, मां सुभाणे चाचा वारनि खां थी अचां। घणा ॾींहं लॻंदई? 2-3 ॾींहंनि में अची वेंदुसि। ठीकु आहे पर जीअं तूं मुनासिब सम्झी। भला पोयां त मूसा खान वारनि खे मुंहुं ॾेई वेंदो न। पर तूं हितां बेफ़िक्र थी वञ। मूंखे उमेद आहे त मूसा खान हिते न ईंदो। जेकॾहिं मूसा खान अहिड़ी का भुल कई ऐं अॻिराई करण जो सोचियो बि त उनखे अहिड़ो त मुंहुं टोड़ जवाबु ॾींदासीं, अहिड़ो त मुंहुं टोड़ जवाबु ॾींदासीं जो ज़िंदगी भर हू असांजो रुख ई न कंदो। बाबा साईं, रुस्तम वारनि ज़मीन ते कमु शुरू करे ॾिनो आहे। न न, ईअं नथो थी सघे। ईअं थियण कॾहिं बि न ॾींदासीं। असां इहा ज़मीन कॾहिं बि आबाद थियण कोन ॾींदासीं। पोयनि लाइ असांखे केतिरो बि खून वहाइणो पियो त वहाईंदासीं। बाबा साईं, हुननि ज़मीन ते हारी बीहारे छॾिया आहिनि ऐं वरी बि उहो साॻियो ई कमदार हथु कयो अथऊं, रमू रबड़। इन रमू रबड़ जी त मां खल ज़रूर लाहींदुसि। इनखे जेसि ताईं मां चीरे फाड़े फिटो न कंदुसि तेसि ताईं इहो रमू रबड़ मुड़ंदो कोन। कमाल खारियो, नजीब इब्राहिमी घुराए वठ। ॿिया सभु कम हिकु पासे ते रखी सभ खां पहिरियां रुस्तम खे ज़मीन तां भॼाए कढ। जेकॾहिं इन विच में तोखे पुलिस जी ज़रूरत पए त उहा बि तोखे हाणे थो ॾियां। हर हालत में रुस्तम खे ख़तम करणो आहे। ॿुधाइणो आहे हुनखे त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। अच वे बीठी छो? मां वेहंदमि पर निकुर मुंहिंजे तूं कमरे मां। मुंहिंजे कमरे तूं घणो ई तूं कब्ज़ो कयो आहे। हीअ तुंहिंजी जाइ न आहे, मुंहिंजी जाइ आहे ऐं मां तुंहिंजी इज़त कंदी आहियां। इन जो इहो मक़सदु न आहे त मां तव्हां खां रॼां थी। तूं छा सम्झो त एतिरा ॾींहं तूं हिते रही पई हुई त मां तोखे डिॼी वई हुयसि? जे तूं बि हिते रहंदीअ न, मूंखे को एतिराज़ न आहे। जेतिरा ॾींहं तूं हिन कमरे में रही हुई न, एतिरा ई ॾींहं मां हाणे हिन कमरे में रहंदसि। इन्हीअ ई करे पंहिंजा लटा कपिड़ा खणी त निकुर। मां छा चयो मैं ॾिसे छा थी? जे न निकिरां त पोइ? तूं हिते इज़त सां न निकिरंदी आहे, मां तोखे धिका ॾेखारींदसि। निकुर निकुर तां। मां चवां थी त मूंखां परे रह। निकुर, हींअर जो हींअर मुंहिंजो कमरो ख़ाली कर। नथी निकिरां? मां थी चवां निकुर, हाणे निकुर, फौरन परे थी चवां थी, परे थी। मां थी चवां निकुर तां। छा आहे? चलो चलो वधीक सिखो का छा आहे? जॾहिं हीअ हेतिरा ॾींहं हिन कमरे में रही सघे थी त पोइ मां छो नथी रही सघां? कंहिं रोकियो तोखे? हा, कंहिं रोकियो तोखे? ईअं त कॾहिं बि न थींदो जो असां ॿई हिक कमरे में रहूं। जेकॾहिं तव्हां ॿई प्यार ऐं गुरबत सां रहो न
त पोइ हिक कमरे में रही सघो थियो। बाक़ी हे जेको मां इशारो ॾिठो आहे न कोन रहंदव। हिक कमरे में 2 शींहं हिक रिढ इन जो असर छा थींदो? कुझु बि कोन थींदो। हाणे हल तूं बि हली आराम कर, असांखे बि सुम्हण ॾे। ॾिसां थी त असां टे हिक बिस्तर ते कीअं था आराम करे सघूं। खैरा जे सिर ॾे खैर हुजे अमड़, सॼो मुल्क चाची आई आहे, सॼो मुल्क। पर इहो चरियो धातुरो काथे हथी कोन थो अचे। अम्मा उहो हूंदो पर तूं शायदि सुञाणे नहीं सघी। सुञाण जी ॻाल्हि न कर मड़े, अॻ में अलाए केतिरनि खे खाराए चुकी आहियां। पोइ अम्मा असल देरी न कर, सुबुह जो वाटर जा वञी कप जांच। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, सुबुह सां वरी कोशिशि कंदसि। हा, जेसीं ताईं इहो हथ करे इन ॾाइण खे न खाराईंदसि, इन जो मथो न फेराईंदसि, तेसीं ताईं मां बि आराम सां कोन वेहंदसि। हा, बाक़ी हाणे तूं इहा कोशिशि कजां, घणो करे इहा धोती सुभाणे कपिड़ा धोइण जे लाइ खणी वेंदी। तूं हिकिड़ो कमु कर, का बि अहिड़ी शइ खणी विच में कपिड़नि जे विझी छॾ, जीअं इहा कमु खान ॾिसंदुसि त मोचड़ो लाइ बूथ ई बूथ कुटींदुसि। पोइ मन का इन धोतीअ मां जान छुटी पए, न त इहा धोती छॾण जी कोन्हे। इने मासी जन्नत जे मथे में त मां पाण ई तेल विझंदसि, इने खां तूं बेफिकर रह। अल्लाह करे अमड़े ने जान छुटी, बाक़ी आसार त नज़र कोन था अचनि पिया। अम्मा जंहिंजे पोयां तूं लॻे त मूंखे ॿुधाए त उन मां जान न छुटंदी। ओ अमड़े, जेसीं ताईं अल्लाह मदद न कंदो तेसीं ताईं खैरा छा कंदी? खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मां त इन कोशिश में लॻी पई आहियां। मन रब सणाई करे, रब सणाई करे। सणाई कंदो कंदो अम्मा, सणाई कंदो, पर कुझु तूं बि हिमत वध, हिमत वध। जेकॾहिं हमराहनि जी ज़रूरत हुजे त हाज़िर आहिनि। न बहादुर खान न, शींहुं हमेशा पंहिंजे शिकार लाइ अकेलो निकिरंदो आहे, अकेलो। न खाना न, वरी भी एहतियात करण लाज़मी आहे, छो त मूसा खान ऐं उन जा माण्हू पूरी तयारी में ॿाहिरि बीठा हूंदा। उन्हनि ज़ालिमनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचण लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां, छो त खान खुली हिकु हणाईंदो आहे, हिकु। मूंखे कसम आहे पंहिंजी मोहबत जो त मूसा खान खे उहा खुली खणणु कोन ॾींदोमांसि। तव्हांजी अमानत मूं वटि पई आहे, उन जी फ़िलहाल ज़रूरत कोन्हे। सभ खां पहिरियां मां पंहिंजे दुश्मननि सां निबिरी वठां, उन खां पोइ जॾहिं बि ज़रूरत पई त अमानत मां खणी वेंदुसि। खाना मां तव्हांजे करे DSP मथां पूरो पूरो ज़ोर रखियो आहे। तुंहिंजे मथां हमले वारे केस में अॼु या सुभाणे DSP मूसा खान खे गिरफ़्तार ज़रूर कंदो। कानून छा सज़ा ॾींदो मूसा खान खे, पर इन ज़ालिम खे सज़ा मां पाण ॾींदुसि, पाण। उहा त मूंखे बि पक आहे खान त कानून हुनखे का बि सज़ा न ॾींदो, पर मूं सोचियो त मूसा खान खे हिकिड़े ॾींहुं जेल में विहारे इहो वाज़े कयां त मूसा खान मूंखां ताक़त में वधीक नाहे। बहादुर खान, जेको मूं न चाहियो उहो ई थी गुज़रियो। मूंसां धोखो थियो आहे, धोखो। उन लाइ माफ़ी। मूंखे इहा ख़बर कोन हुई खान त DSP बि वॾो धोखो कंदो। जेको थियो उनखे मूं विसारे छॾियो आहे। हाणे तव्हां मथां का बि मयार न आहे, पर हाणे जंग जंग मूसा खान ऐं मुंहिंजे विच में आहे। उनखां तव्हां भल पासीरा रहो। मां हाणे पासीरो नथो रही सघां खान, नथो रही सघां, छो त तोसां गॾोगॾु मूंसां बि वॾो धोखो थियो आहे, धोखो। ज़ख़्म त हाणे मुंहिंजे दिलि मथां रसियो आहे, दिलि मथां। हाणे इहे दिलि जा घाव
ता जिंदगी कोन भरबा मौत पंहिंजे दुश्मननि खे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो को बि सिर फिरियो ज़ालिम कंहिं मज़लूम सां अटकण जी कोशिश न कंदो। हाणे तव्हां वेही तमाशो ॾिसो त खान कीअं तो दुश्मननि खां खुरड़ियूं मनाए। हा